नाज़रीन अवां खे ख़बर खां आगाह कंदा हलूं त ख़ैरपुर भरिसां ॻोठ मियां वारिस हुसैन उजड़ में ॿिनि भेनरुनि समेत 4 ॿाड़ियूं मच्छी जे तलाउ में ॿुॾी फ़ौत थी वयूं आहिनि। नाज़रीन अवां खे हिकु दफ़ो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त ख़ैरपुर भरिसां ॻोठ मियां वारिस हुसैन उजड़ में ॿिनि भेनरुनि समेत 4 ॿाड़ियूं मच्छीअ जे तलाउ में ॿुॾी फ़ौत थी वयूं आहिनि। संदन वारिसनि पारां तलाउ मां ॿाड़ियुनि जा लाश कढिया विया जॾहिं त घरनि में कोहराम मची वियो। वधीक तफ़सील वठूं था ख़ैरपुर मां मोहसिन भट्टी खां। जी मोहसिन, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ख़ैरपुर भरिसां ॻोठ मियां वारिस हुसैन उजड़ में ॿिनि भेनरुनि समेत 4 ॿाड़ियूं मच्छीअ जे तलाउ में ॿुॾी फ़ौत थी वियूं आहिनि। ॿुॾी फ़ौत थियल में 5 वरनि जी ॿारड़ी आहे दानिया, 10 वरनि जी सुहाना, 5 वरनि जी रवीना ऐं 6 वरनि जी मुस्कान शामिल आहिनि। जॾहिं त ॿारड़ियूं तलाउ जे भिक सां रांदि खेॾी रहियूं त उन्हनि जो पेर तिलिकण सबबु ॿारड़ियूं मच्छीअ जे तलाउ में ॿुॾी फ़ौत थी वियूं आहिनि। जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त 3 ॿारड़ियुनि जा लाश हथ कया आहिनि, बाक़ी चौथी जी ॻोल्हा जारी आहे। ॿारड़ियुनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। जी।